बाक़ी अनंत बचो थो वञे हल नेत को बचे पियो हल माया खिटा सख्यो टुकुर खावा जा ॾुखियो तुंहिंजे दर ते कोन ईंदसि दिलावर खे करे कमज़ोर करणो अथव त जेको वञी करे दिलावर जी गाड़ी बोड़ ते हेरियो आहे रुस्तम सभ खां पहिरीं तव्हांखे उनखे ख़तम करणो पवंदो रुस्तम सां गॾु सोराब जो बि सोचियो बाबा साईं सोराब खे वारिस खान अखि छो थो ॾेखारे वारिस खान सोराब खे तॾहिं अखि ॾेखारींदो बाबा साईं जॾहिं हाकिम खान वारिस खान सां हिकु कहाणी करे पर जॾहिं हाकिम खान पाण ई थधो लॻो वेठो आहे त पोइ असां छा था करे सघूं हाकिम खान तव्हां कहिड़ी सोच में घुमायो बाबा मूंसां गॾु मां सोचां थो त अदावरी ॾे मां हली वञा मौत जे मुंहं में वेंदे मूंखे पूरी पक आहे त अदावरो मूंखे मारींदो कोन दिलावर खान वटि पहुचण खां पहिरियां तोखे सोढो ख़तम करे छॾींदो सोढे में एतिरो दम ई कोन्हे जो हाकिम खान जे मथां बंदूक सिधी करे साह ई निपूड़े कढांसि सोढे में बराबर दम नाहे हाकिम खान पर हिन वक़्तु दिलावर खान जो उनजे कुल्हे ते हथ आहे मां चाहियां थो त फोन करे अदावरे सां अॻु में ॻाल्हाए वठां पर तोखे हुते घुराए करे तोसां धोखो कनि त पोइ तूं छा कंदे मूंखे एतिरी पक आहे त अदावरो मूंखे धोखे सां न मारींदो ऐं मूंखे पक आहे त दिलावर खान तोखे कॾहिं बि बख़्श कोन कंदो पोइ देरि छा जी पंहिंजी दिलि जी तसली लाइ दिलावर खान सां ॻाल्हाइण में हर्जी कहिड़ो अचे मुझो कहिड़ो दुश्मन ॻाल्हाइण चाहे थो मां आहियां अदावड़ा मां भाउ चवण जो तोखे को बि हक़ कोन्हे एॾी कावड़ चङी नाहे अदावड़ा चङी नाहे हाकिम खान हिन वक़्तु मां तुंहिंजी रक्त जो प्यासो आहियां अदावड़ा तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे हिन वक़्तु तोखे पंहिंजी सफ़ाई में ॻाल्हाइण जो को बि हक़ नाहे जे ॾोही न हुजे हा त इहे चोरनि जी लिकंदो न वती हा अदावड़ा मां तव्हां खां लिकां कोन थो जिते बि चओ मां अकेलो नेत तो तव्हां वटि पहुची वञा हाकिम खान मुंहिंजे साम्हूं कॾहिं बि रहम जी उम्मीद रखी न अचिजां जॾहिं बि साम्हूं आहे मुंहिंजी गोली तुंहिंजो सीनो चाक करे छॾींदी चाक पर अदावड़ा हलो 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 कटे छॾी हाकिम खान हाणे त पक थिया न बाबा इन्ही करे चऊं था त इहा जल्दबाज़ी छॾ ऐं असांखे कुझु सोचण ॾे वारिस खान ते ज़ोर रख त सोराब खे कमज़ोर करे वापसि घुराए वठे बाक़ी असां डीएसपी मथां ज़ोर रखी रुस्तम जे जीअण जंजाल कयूं बाबा साईं हाकिम खान वरी कहिड़ो बि भंग में रंग मिलाए तूं हाकिम खान खे छॾ उनखे मां पाण ई मुंहुं ॾेई वठंदुसि तूं वञ ॾिसी आ त रुस्तम ऐं सोराब आया या न फोन करे पुछी वठो नंबर बंदि पियो अथनि इन करे थोरो खुटको थी पियो आहे आहिनि त शींहं मुड़ुस उन्हनि खे कोई लोॾे त नथो सघे पर पोइ बि उन्हनि जो ख़्यालु रखणु असांजो फर्ज़ु आहे जेकी पंहिंजी जान जी परवाह न कंदे बि असांजी ख़िदमत कनि पिया उन्हनि जो ख़्यालु करण बि तो मथां फर्ज़ु आहे जी बाबा साईं वञा पियो पहिरियों ग़ुलाम कादर जे घर जा चक जा हुते न हुजनि त पोइ ॿाहिरि निकिरी वञा ठीकु आहे बाबा साईं
सुराब इहो असांखे सुहे थो शान आहे इहो असांजो अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे साम्हूं कंहिंखे ॾिठी अहिड़ी ॻाल्हि न आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे पर मर्द जो इहो शान बि न आहे त पोइ ते लहणो वञी ॾिसे ग़लती थी वई ॿीहर कोन थींदो हाणे ख़ैर आहे अॻिते अहिड़ी ग़लती न कजांइ अदी हाणे हलण जी कर हलण जी अम्मा होना सॼो घर मथे ते खयो बीठी हूंदी अम्मा जो ॿियो कम ई कहिड़ो आहे सिवा लुड़ करण जे जेकॾहिं सॼी ज़िंदगी असां अम्मा जी लुड़ खे ॾिठोसीं न त पोइ सुख जो साह न खणी सघंदासीं ॻाल्हि लुड़ जी बि न आहे पर जेकॾहिं अञा थोरी देरि कईसीं न त पोइ अम्मा हिते अची निकिरंदी पोइ उन खे मुंहुं केरु ॾींदो तूं थोरी भर खणजांइ बाक़ी मुंहुं मां पाण ई ॾेई वठंदसि अजायो पाण मथां हिते बि माण्हू खिलाईंदुसीं अच त हलूं हल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मोहम्मद खुशा खैर मजे में भारियो अस्सलाम वालेकुम मोहम्मद जी खबर जे आजाद थी आए हा पीरल रुस्तम जे मेहरबानी सां मां आजाद थी वियुमि रुस्तम पाण किथे आ पीरल रुस्तम चयो त तव्हां संगत वटि हलो मां अचां थो वालेकुम सलाम पीरल वॾो तव्हांखे यादि पियो करे छो खैर में ख़बर बि अथव तव्हां थोरी देरि कंदा आहियो त वॾे खे आराम ई न ईंदो थोरो आराम करे पोइ अचूं था हिन वक़्तु थकल आहियूं कुझु वक़्तु हली आराम कयूं था वॾे खे बि इहा ई चिंता हुई तव्हां पहुची वियो वञी ॿुधायांसि खैर आगे से रडे खैर हुजे ये बूथा छो डूल कयो सोचाई बैठो आयो उठी का मानिए टुकड़ा जी करे छोरी रहमत खाइण जो एॾो शौक़ु अथई त पाण छो नथी करे अरे हाँ ये हुकुम छाते थी हलाए तहाणी धको बूथो न एराए रखा है मामानी कयां थी तव्हां ॿई पाण में न विढ़ो तू त ॿुधाए त घर जो मालिक बणियो ठहियो जोड़ियो खट ते वेठो आहे खैर सां आयो आहे हा दी हा बिल्कुलु ख़ैर आहे ख़ैर पोइ हिते कीअं अचणु थियो तो चयो हो न त तूं वञी तयारी कर तयारी हाँ छाजी तयारी शादीअ जी ॿियो छाजी तयारी शादी कंहिंजी शादी कंहिंसां शादी शाबस हुजे अदी शाबस हुजे हेतिरो मूंखे तो ख़र्च करावा 5-6 हज़ार रुपया मां ख़र्च कया आहिनि हाणे वरी विसारे छॾी हाणे खणी थोरो फाट बि त ख़बर पवे अदी अरे खैर आगे सिर ॾे खैर हुजे मोह शर्माए त कीअं थो पियो ॿुॾी बि नथो मरे पियो दोस्तू दड़ो अदी तो चयो हो न त जन्नत सां हा 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 यादि आयो अदा मां बि छा कयां छोरनि हणी मुंहिंजो मथो ई फेराए छॾियो आहे अदी हाणे त यादि अची वई न हा हा सभु कुझु यादि अचे वियो हाणे तूं त ॿुधाए त केतिरी तयारी कई थी अदी मूं 5-8 वॻा कुंवार जा जोड़ा ऐं 5-8 पंहिंजा जोड़ा वरिता आहिनि ॿियो बि घणो कुझु वरितो आहे अदी घणो कुझु वरितो अथमि सम्झ करे त मां पूरी तयारी करे वेठो आहियां हाणे रुगो तुंहिंजे इशारे जी देर आहे अरे अदा मां कहिड़ा इशारा कंदसि कहिड़ियूं तयारियूं कंदसि हाणे ओड़ो उहो जन्नत बि राज़ी आहे तूं बि राज़ी आहे पोइ हाणे मूंखे कहिड़ी कर अम्मा पटींदी हाणे इन जूं बि पाड़ियूं ॿियो अम्मा खे कमु कहिड़ो आहे अम्मा खे अचनि था गुगदाम हथ पोइ थी वेठी मथां कूड़ेनि ओ अदी छोकिरियूं छा थियूं चवनि पयूं अदा तूं इन्हनि जे ॻाल्हियुनि खे कन ई न ॾे जेको कुझु मां चवां थी न बसि उहो ई कंदो कर हा दी हा ॿुधाए ॿुधाए बाक़ी छा आहे करणो खैरां जे सिर ॾे खैर हुजे छा वरी छा करणो आहे इहो 5 किलो खनि मिठाई जेका निकाह महिल विराइणी आहे इहो त मां हींअर ई वञी थो वठी रखां पियो पोइ हाणे हिन महिल ई तूं टर बसि सुभाणे मुला वठी इहो 5 किलो मिठाई निकाह में विराइण जे लाइ घोट भणजी तयार थी हलियो अचिजांइ हा त हली निकाह कराए छॾिजांइ हा हाणे टर हल अदी पोइ त मां तुंहिंजा पेर धोई पियसि हाणे हल खणी हाय ॼणी मां मुस्कारो ॿारनि जो लुधड़े जा कम त ॾिस मां ॾिस त कम करे केतो तूं चुप करे ॾे मां पाण ई थी मलियांसि मलिया अची खट ते चढ़ी वेही थो रहे तूं चुप करे रह मां छा सोचियो आहे अजायो न बाप राहींदीअ कम हथ सां छा सोचियो अथई
छो ॿुधाए तूं का मुंहिंजी माउ आ चुप करे वे जेॾी महिल तव्हां गुंदरो अची खट ते चढ़ी वेही थोरे ॿुधण बि नथो थिए दी हुनखे ख़ुशी आहे शादीअ जी त चाची सां शादी कंदो छोरी तूं बि चुप कई बसी शादी कंदो ना खजी हुजई दुश्मननि जे बूथ में तोखे चयो त फाट चई ॻाल्हि रखण बि नथी अचेव पई हीअ आयो हाल आयाणी तव्हां सां अचे सूर छलजे का ॻाल्हि कजे ॿुढी बि नथी उमिरि अहिड़ा सूर नथा खपनि मां असांखे न साल असां भाऊ जमाल अहिड़ी का सलाह ॾे जो अधी खेरा जी ज़बान सफ़ा मुंटजी वञे मुंटजी ॻाल्हाइण जी करे त ज़बान मां हिकु लफ़्ज़ न निकिरेसि अदा के भड़ अगे ये टोना फेणा हूंदा हुया पर यार अॼुकल्ह त अहिड़ो माण्हू को सुझे ई कोन भाऊ जमाल पोइ त हाणे बि हूंदा अहिड़ो को वली कामिल सुझे ई थो त पोइ करे ॾस ॾे अहिड़ो त को कामिल सुझे ई कोन थो जंहिंजे तावीज़ में एॾो असर हुजे भाऊ जमाल मुंहिंजे शहर में हिकिड़ो अहिड़ो कामिल वली आहे जे तोखे सॻो पढ़ी ॾिए औरत जी ज़बान त छा पर जे हलंदड़ गाॾीअ में ॿधीसि त गाॾी बीहो वञे हिकु विख बि न चुरी सघंदी जेसि ताईं उहो सॻो न छोड़ीसि अदा पोइ उन्ही खां छो नथो तावीज़ वठी अचे तावीज़ हाणे अधी खैरा जी गिची में ॿध घणनि जी जान छुटी पवंदी ऐं तोखे बि ॾाढो सवाबु मिलंदो यार एतिरो किरायो नाहे जो ओॾे निकिरी वञा बाक़ी जे हिते को सुझई त पोइ ॾस ॾे अदा मूंखे बि हिकु ॿ सुझनि था पर हाणे इहा ख़बर नथी पवे त उन्हनि जा तावीज़ असर कंदा बि या न इन करे जो अॼुकल्ह कामिल घटि ऐं ठॻो घणा थी पिया आहे भाऊ जवान इहो तूं खुटको ई न कर असां बि पुराणे जुग जा आहियूं असां बि ईअं उन्हनि खे सुञाणियूं जीअं ओॾो गॾह खे सुञाणे अदा चिबड़ हिकु दरवेश पीर बादल शाह जी दरगाह ते वेठो आहे ऐं हिकु हुनजे पोयों हिकु वली ते वेठो आहे ॿुधूं था त तावीज़ उन्हनि जा ॾाढा असर था कनि पर यार मां कॾहिं उन्हनि खां तावीज़ वरितो कोन्हे भाऊ सुभाणे मूंसां गॾु हलंदे भाऊ मां यार तोसां सुभाणे कोन हली सघंदुमि बाक़ी इहो पंहिंजो छोरो कारो ऐं शौंकू न आहे इहे रोज़ सुबुह सां शहर वेंदा आहिनि जेकॾहिं तूं सम्झे त बस भाऊ बस इन्हनि छोरनि खे मां पाणी थो ॻोल्हे हथ कयां तूं ॾिसजांइ त मां कीअं थो अधीअ जी ज़बान मुंडियां पाण ई मूंखे यादि कंदी बाक़ी मुंहिंजो नालो बि चिबड़ अथई चिबड़ हाणे कुझु घणी छॾ त आराम बि कयो आराम जे लाइ सॼी ज़िंदगी पई आहे उमिरि अड़े उमिरि त गुज़री वई पोइ बि आराम नसीब न थियो ॾींहं जो ॿाहिरि जा मसला राति जो वरी हे तव्हांजा घर जा मसला आराम किथे थो नसीब थिए तोसां त वॾी वेदन आहे छॾ मुंहिंजी वेदन खे तूं पंहिंजी ॻाल्हि कर तो वटि कहिड़ो मसलो अटकियल आहे मां जेका ॻाल्हि कयां थी उहा बि तुंहिंजे फ़ाइदे जे लाइ आहे उहा त मूंखे बि ख़बर आहे जेको मूंखे फ़ाइदो मिलंदो तूं ॻाल्हि कर सोनीअ जे बारे में कुझु सोच सकीना हुनजी सोच त हिन हद ताईं पहुचायो आहे अञा छा सोचां सोनी ॿार नथी कराइण चाहे इहो त सुठो थी करे जे वीचारे ॿार अञा हिन धरतीअ ते पेर ई नाहे रखियो उनजो अॻ में साह कढी छॾिजे इहो किथां जो इंसाफ़ आहे छा हो हरामी ॿार खे जनम ॾे इन जे ॿार खे को त नालो ॾियणो पवंदो उन जे लाइ त मां तोसां सलाह करण थी चाहियां इहो ई त चवां पियो जेको सोचो अथई ॻाल्हि कर मूं सोढे खे राज़ी कयो आहे सोनीअ सां शादी करण जे लाइ सोढो तयारु आहे इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे जे सोढो के मासूम जी ज़िंदगी जो सहारो बणिजे थो त हिन खां वधीक ई ख़ुशीअ जी ॻाल्हि कहिड़ी आहे सोढो राज़ी आहे तव्हां सिर्फ़ु मौलवीअ खे सॾे निकाह कराए छॾियो जे नाजाइज़ ॿार जाइज़ बणिजी धरतीअ ते पेर रखे निकाह बि ज़रूरु थींदो पर हिन खां अॻु में सोनीअ जो रायो त पुछूं एॾी नीच हरकत कई अथई अञा बि उहो इनकार कंदी सकीना को बि कंहिंजे दिलि खां वाक़िफ़ न हूंदो पर हाणे तोखे मूंखे कहिड़ी ख़बर त सोनीअ जे दिलि में छा आहे सॼे घर खे बर्बाद कयो अथई इन निभागीअ जी ग़लतीअ जे करे हाकिम जी सॼियूं ख़ुशियूं बर्बाद थी वयूं ऐं मुंहिंजी भेण जी ज़िंदगी ख़तम थी अञा बि हुनखे रायो वठो सोढो राज़ी आहे त पोइ ठीकु आहे मां सुभाणे सुबुह जो सोनीअ सां मिली
उनखे पाण राज़ी कंदुसि छो त निकाह में ॿिन्ही जो राज़ पोइ ज़रूरी आहे बाक़ी तूं सोच न सॼो कमु हुते छॾे ॾे खानो जेका तो कई वो तोखे पवे ऐं जेका असां कई वो असांखे पवे असां तरफ़ कॾहिं बि अगराई न थींदी ऐं तव्हां तरफ़ बि अगराई न थियणु घुरिजे छो कमाल खान एतिरो जल्दी हार मञी वए या थकिजी पई वई खानो इहा असांजी शराफ़त आहे शराफ़त जो तोखे एॾी छूट ॾिनी अथसीं जेकॾहिं असां पंहिंजी ते आयासीं न त तूं तबाह थी वेंदे तबाह ऐं असांजे वार खे बि तव न ईंदो कमाल खान केर तबाह थींदो ऐं केर आबाद इहो त वक़्तु ॿुधाईंदो वक़्तु हेॾो गुरूर चङो न थई खानू हेॾो गुरूर चङो न थई असां रैसन सां फिटाए तूं सुखियो कोन रही सघंदे हाकिम खान सब खबर आहे त केर केतिरो रहिस आहे ऐं कंहिं में केतिरो दम केतिरो आहे इहो आज़माइण थो चाहीं जिन सां वेर पातो उन्हनि जो त नालो निशान ई ज़ाहिर न आहे पर तूं इन्हीअ करे सही सलामत आहीं जो बाबा साईं तुंहिंजियूं ग़लतियूं दरगुज़र कंदो पियो अचे मुंहिंजूं ग़लतियूं दरगुज़र पिया कनि कमाल खान कहिड़ी ख़ुशीअ में तूं जेके बाबा साईं सां भलायूं हूंदियूं तॾहिं त तूं ईअं आज़ादी सां घुमंदो फिरंदो थो थिए न त तोसां असां अहिड़ो था शर्कियूं जो तुंहिंजा हॾाई कयूं इहे तव्हांजा ख्वाब ई रहंदा खान इन सां बहस करणु अजायो आहे छो त हे इज़त मां बस हाकिम खान बस तू कमाल खान असांजे विच में न ॻाल्हा इहो तुंहिंजे लाइ बहितर रहंदो छो त कमाल खान मुंहिंजे विच में तुंहिंजो कुझु बि न वञे हा छो न ॻाल्हायां मुंहिंजो हिननि सां सभु कुझु वञे तोखे ख़बर आहे त सभु ख़बर आहे छा चवंदा आहिनि त आयो टांडो खण बणजी पहुची वियो ईअं न खानो मूं ख़बर ॿुधी तूं हर दिमाग़ आहीं पर ॻाल्हाइण में बि तूं बददिमाग़ आहीं इहो मूं अॼु ॾिसी छॾियो कमाल खान हिन खां अॻु जो मुंहिंजे बंदूकुनि मां गोलियूं निकिरनि तव्हां त निकिरी वञो असां पंहिंजी हद में बीठा आहियूं खानो जॾहिं तुंहिंजी हद में कदम रखूं त निकिरी वञण जी धमकी पोइ ॾिजांइ हिन वक़्तु न फिलहाल त तव्हां वञी पंहिंजो कमकार कयो ऐं वञी पंहिंजो ॿनी ॿारो संभालियो जेकॾहिं इहे 5 एकड़ तव्हांजा आबाद न थिया तव्हांखे नए सिर चोरीअ ते ई गुज़ारो करणो पवंदो हाकिम खान तूं त मूंखे आज़माए चुको आहे पोइ बि नथो मुड़ी हा अच्छा हाकिम खान त हलूं जेकॾहिं हिते बीठासीं न
भाऊ काॾे काॾे हिते थोरो कमु आहे ओॾे थो वञा जेकर तुंहिंजो कमु हुजे त ॻाल्हि कर भाउ कमु आहे तॾहिं त चवां थो न वरी ॿी साथ ॿुधाइजांइ मूंखे थोरो कमु आहे ओॾे वञा पियो अदा ॻाल्हि त ॿुध न ऐं वरी ॿिए बारे तूं अरे ॻाल्हि त ॿुध यार मार पैसे 3 शायदि मूंखे नथा मिलनि त मां वठी वञी निकाह पढ़ायां ॾाढी बुराई आहे मुंहिंजी मोलू ॾे थो वञा पर न जेकॾहिं मोलू ॾे वेंदुसि न त मोलू वरी चवंदो इहे पैसा जेके ॾिना अथमि इन्हनि जे एवज़ मां थो निकाह पढ़ायां कारे जे दुकान ते थो वञा हिकु कारो ॿ ॿिया हथ करे 3 शायदि थी आहे उते थो निकाह पढ़ायां यार सुठो कई मुंहिंजो पाण तो में कमु अच त हलो हथ कट हथ मूंखे पाण तकड़ो कमु आहे मुंहिंजे कम खां वधीक तुंहिंजो कमु न हूंदो न न मूंखे तकड़ो कमु आहे हथ कट मुख ते कहिड़ो कहिड़ो कमु अथई पहिरियों ॿुधाए अरे हेॾे ॿुधाइण जहिड़ो न आहे ॿुधाइण जहिड़ो न त पोइ हल मूंसां गॾु मुंहिंजो त साह वञे मां चवां थो हथ कट अरे ॿुधाए त सही न कहिड़ो कमु अथई अरे चयमि न मोलूवन हींअर जो हींअर निकिरी वञ पीरल ऐं रुस्तम खे चओ त कुझु ॾींहंनि लाइ कच्चे तरफ़ निकिरी वञनि क्यों वॾा बाबा ख़ैर थिए वल किथे आहे उधर ते छा खे छॾ तोखे जेको कमु चयो अथमि उहो निकिरे आ वॾा बाबा जेकर उनमें कोन पुछनि त असां क्यों निकल वञूं त पीछे मयो नाकूं क्या खां उधर ते पुलिस जो छापो लॻण वारो आहे वॾा बाबा तेकूं अॻिची कीअं ख़बर पई त नानू कीअं वलिया न नानू न वलिया ये जेका वॾड़नि मुंहिंजे सिर ते पग रखी आहे उहा इएं न आहे रखी इनजे करे तुंहिंजी ऐं मुंहिंजी सोच में वॾो फ़र्क़ु आहे मोलो जे मां कुझु माण्हू रहायां थो तॾहिं जी हिफ़ाज़त करण बि मुंहिंजो फर्ज़ आहे वञ हुनखे न्यापो ॾेई आ वॾा बाबा ईअं सम्झ त न्यापा मिल गया उधर ते अदी हाणे हलण जी कर हलण जी अम्मा होना सॼो घर मथे ते खयो बीठी हूंदी अम्मा जो ॿियो कम ई कहिड़ो आहे सिवा लुड़ करण जे जेकॾहिं सॼी ज़िंदगी असां अम्मा जी लुड़ खे ॾिठोसीं न त पोइ सुख जो साह न खणी सघंदासीं ॻाल्हि लुड़ जी बि नाहे पर जेकॾहिं अञा थोरी देरि कईसीं न त पोइ अम्मा हिते अची निकिरंदी पोइ उनखे मुंहुं केरु ॾींदो तूं थोरी भर खणजांइ बाक़ी मुंहुं मां पाण ई ॾेई वठंदसि अजायो पाण मथां हिते बि माण्हू खिलाईंदुसीं अच त हलूं हल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मोहम्मद खुशा खैर मजे में भारियो अस्सलाम वालेकुम मोहम्मद जी खबर जे आजाद थी आए हां पिरल रुस्तम जे मेहरबानी सां आजाद थी रुस्तम पाण किथे आ पिरल रुस्तम चयो त तव्हां संगत वट हलो मां अचां थो वालेकुम सलाम पिरल वॾो तव्हांखे यादि पियो करे छो खैर में ख़बर बि अथव तव्हां थोरी देरि कंदा आहियो त वॾे खे आराम ई न ईंदो थोरो आराम करे पोइ अचूं था हिन वक़्तु थकल आहियूं कुझु वक़्तु हली आराम कयूं था वॾे खे बि इहा ई चिंता हुई तव्हां पहुची वियो वञी ॿुधायांसि खैर आगे से रडे खैर हुजे ये बूथा छो डूलू कयो सोचाई बैठो आयो उठी का मानी टुकरा जी करे छोरी रहमत खाइण जो एॾो शौक़ु अथई त पाण छो नथी करे
अरे हाँ ये हुकुम छाते थी हलाए तहाणी धको बूथो न एराए रखा है मामा नी कया थी तव्हां ॿई पाण में न विड़ो तू तो बुधाए त घर जो मालिक बड़ियो ठयो जो खटा ते बैठो आ खैर सां आयो आ हाँ दी हाँ बिल्कुल खैर आहे खैर पोइ हिते कीअं अचण थियो तो चयो हो न त तूं वञी तयारी कर अरे तो के नथी ने कर मुझे पर हम का जाए हल निको चवाएंगे निको मां चवा तो तू भी घर में सुखा टुको न खाई दिए मां वजा तो बाकी अने त बचो तो वजा हल ने तो बच्चे पे हल माया कितना सब छोटो को खावा जानो क्यों तो जे तरह के कोने इंदसे दिलावर खे करे कमजोर करणो अथव त जेको वरी करे दिलावर जी गाड़ी पोड़ ते हेवा रुस्तम सब खां पहिरीं तव्हांखे उनखे ख़तम करणो पवंदो रुस्तम सां गॾु सौराब जो बि सोचियो बाबा साईं सौराब खे वारिस खान अख छो थो ॾेखारे वारिस खान सौराब खे तॾहिं अख ॾेखारींदो बाबा साईं जॾहिं हाकिम खान वारिस खान सां हिकु कहाणी करे पर जॾहिं हाकिम खान पाण ई थधो लॻो वेठो आहे त पोइ असां छा था करे सघूं हाकिम खान तव्हां कहिड़ी सोच में घुमायो बाबा मूंसां गॾु मां सोचां थो त अदावले ॾे मां हली वञा मौत जे मुंहं में वेंदे मूंखे पूरी पक आहे त अदावलो मूंखे मारींदो कोन दिलावर खान वटि पहुचण खां पहिरियां तोखे सोडो ख़तम करे छॾींदो सोडे में एतिरो दम ई कोन्हे जो हाकिम खान जे मथां बंदूक सिधी करे साही निपूड़े कढांसि सोडे में बराबर दम नाहे हाकिम खान पर हिन वक़्तु दिलावर खान जो हुनजे कुल्हे ते हथ आहे मां चाहियां थो त फोन करे अदावले सां अॻु में ॻाल्हाए वठां पर तोखे हुते घुराए करे तोसां धोखो कनि त पोइ तूं छा कंदे मूंखे एतिरी पक आहे त अदावलो मूंखे धोखे सां न मारींदो ऐं मूंखे पक आहे त दिलावर खान तोखे कॾहिं बि बख़्श कोन कंदो पोइ देर छा जी पंहिंजी दिलि जी तसली लाइ दिलावर खान सां ॻाल्हाइण में हर्जी कहिड़ो प्यारी हाँ छाजी तैयारी शादीअ जी ॿियो छाजी तयारी शादी कंहिंजी शादी कंहिंसां शादी शाबस हुजे अदी शाबस हुजे हेतिरो मूंखे तो ख़र्च कराया 5-6 हज़ार रुपया मां ख़र्च कया आहिनि हाणे वरी विसारे छॾी हाणे खणी थोरो फाट बि त ख़बर पवे अदी अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे मोह शर्माए त कीअं थो पियो बुढ़ी बि नथो मरे पियो दोस्तू दड़ो अदी तो चयो हो न त जन्नत सां हा 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 यादि आयो अदा मां बि छा कयां छोरनि हणी मुंहिंजो मथो ई फेराए छॾियो आहे अदी हाणे त यादि अची वई न हा हा सभु कुझु यादि अचे वियो हाणे तूं त ॿुधाए त केतिरी तयारी कई थी अदी मूं 5-8 वॻा कुंवार जा जोड़ा ऐं 5-8 पंहिंजा जोड़ा वरिता आहिनि ॿियो बि घणो कुझु वरितो आहे अदी घणो कुझु वरितो अथमि सम्झ करे त मां पूरी तयारी करे वेठो आहियां हाणे रुगो तुंहिंजे इशारे जी देर आहे अरे अदा मां कहिड़ा इशारा कंदसि कहिड़ियूं तयारियूं कंदसि हाणे ओड़ो उहो जन्नत बि राज़ी आहे तूं बि राज़ी आहे पोइ हाणे मूंखे कहिड़ी गर्ज अम्मा पटी दी हाणे इन जूं बि पाड़ियूं ॿियो अम्मा खे कमु कहिड़ो आहे अम्मा खे अचनि था गुगदाम हथ पोइ थी वेठी मथा कूड़ेनि ओ अदी छोकिरी छा थियूं चवनि पयूं अदा तूं इन्हनि जी ॻाल्हियुनि खे कन ई न ॾे जेको कुझु मां चवां थी न बसि उहो ई कंदो कर हा दी हा ॿुधाए बाक़ी छा आहे करणो खैरा जे सिर ॾे खैर हुजे छा वरी छा करणो आहे इहो 5 किलो खनि मिठाई जेका निकाह महिल विराइणी आहे इहो त मां हींअर ई वञी थो वठी रखां पियो पोइ हाणे हिन महिल हितां टर बसि सुभाणे मुला वठी इहो 5 किलो मिठाई निकाह में विराइण जे लाइ घोट घणजी तयार थी हलियो अचिजांइ अचे मुंहिंजो कहिड़ो दुश्मन ॻाल्हाइण चाहे थो मां आहियां त वॾा मां भाउ चवण जो तोखे को बि हक़ कोन्हे एॾी कावड़ चङी नाहे अदा वॾा चङी नाहे हाकिम खान हिन वक़्तु मां तुंहिंजी रक्त जो प्यासो आहियां अदा वॾा तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे
हिन वक्त तोखे पंहिंजी सफ़ाई में ॻाल्हाइण जो को बि हक़ नाहे जेॾो ई न हुजे हा त इहे चोरनि जी लिकंदो न वती हा अदावत मां तव्हां खां लिका कोन थो जिते बि चओ मां अकेलो नेत तो तव्हां वटि पहुची वञा हाकिम खान मुंहिंजे साम्हूं कॾहिं बि रहम जी उम्मीद रखी न अचिजांइ जॾहिं बि साम्हूं आहे मुंहिंजी गोली तुंहिंजो सीनो चाक करे छॾींदी चाक पर अदावत हलो 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 कटे छॾी हाकिम खान हाणे त पक थियई न बाबा इन्ही करे चऊं था त इहा जल्दबाज़ी छॾ ऐं असांखे कुझु सोचण ॾे वारिस खान ते ज़ोर रख त सोहराब खे कमज़ोर करे वापसि घुराए वठे बाक़ी असां डीएसपी मथां ज़ोर रखी रुस्तम जो जीअं जंजाल कयूं बाबा साईं हाकिम खान वरी कहिड़ो बि भंग में रंग मिलाए तूं हाकिम खान खे छॾ उनखे मां पाण ई मुंहुं ॾेई वठंदुसि तूं वञ ॾिसी आ त रुस्तम ऐं सोराब आया या न फोन करे पुछी वठो नंबर बंदि पियो थियनि इन करे थोरो खुटको थी पियो आहे आहिनि त शींहं मुड़ुस उन्हनि खे कोई लोॾे त नथो सघे पर पोइ बि उन्हनि जो ख़्यालु रखणु असांजो फर्ज़ु आहे जेकी पंहिंजी जान जी परवाह न कंदे बि असांजी ख़िदमत कनि पिया उन्हनि जो ख़्यालु करण बि तो मथां फर्ज़ु आहे जी बाबा साईं वञा पियो पहिरियों ग़ुलाम कादर जे घर जा चक जा उते न हुजनि त पोइ ॿाहिरि निकिरी वञा ठीकु आहे बाबा साईं सुराब इहो असांखे सुहे थो शान आहे इहो असांजो अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे साम्हूं कंहिंखे ॾिठी अहिड़ी ॻाल्हि न आहे पर मर्द जो इहो शान बि नाहे त पोइ ते लहणो वञी ॾिसे ग़लती थी वई ॿीहर कोन थींदो हाणे ख़ैर आहे अॻिते अहिड़ी ग़लती न कजांइ